तमाम बीमारी आहे बेहतर जो उनजे लाइ को हुकूमत कदम कोन थी खणे मां सहूलियत हा नथी खणे न बाबा को स्प्रे कराई वञे या हे हो थिए तो बीमारियूं ख़तमु थियनि न कुझु बि ख़तमु कोन थो थिए बीमारी माना घणी थी हा बाग़नि में बीमारी आहे के बाग कटिजनि था हाणे इन बीमारी जी वजह जे करे बीमारी जे करे बाग जी गाने कटजंदा हा कटिजनि था कई कटिजी विया आहिनि सॼा कारा थी विया आहिनि फसलूं तमामु घटि रहंदो तमामु घटि पहिरियों फसल सफ़ा ख़तमु थी वियो अच्छा माना मज़ो कोन्हे को बाग में सफ़ा माना 4 मज़दूर आहियूं शाम ताईं 20 पेटी बि कोन थी थियनि भाउ अच्छा 2000 पंहिंजा ख़र्च को बानी जा खाऊं था न हे जेको तव्हांजी जेका मज़ूरी आहे उहा घणी आहे मज़ूरी तव्हांजी असांजी मज़दूरी 500 रुपए दिहाड़ी आहे माना रोज़ाना जेको दिहाड़ी आहे तव्हांजी 500 रुपया दिहाड़ी आहे माना रोज़ाना 500 मिलंदा आहिनि शाम जो खणी वेंदा आहियूं तुलपुल थी वेंदा आहिनि 500 दुकान ते सुबुह जो काएं बजे अचो था केतिरो टाइम माना तव्हां हिन बाग में गुज़ारियो था सुबुह जो अचूं था 8 बजे खां अॻु में पहुची वेंदा आहियूं 8 बजे वरी सिज लॻंदा पियो वेंदा आहियूं घर वञो था माना हा माना बाग में छा था सम्झो मज़ो आहे या न बसि अलाह चङाई कंदो मदीने वारो साईं बाक़ी सेठ जा अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो उम्मीद आहे तव्हां सभु केर केरे सां हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो आबाद रहंदो अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए मां तव्हांजो दोस्त सजाद अली ईसबाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल एस ईसबाणी व्लॉग अॼु जी वीडियो में तव्हांखे असां ॾेखारींदासीं कुझु ज़ैतूननि जा बाग़ात आहिनि ऐं कुझु ठेकेदार हज़रात आहिनि उन्हनि जे तव्हांखे ॿुधाईंदासीं उहो कुझु असांखे ॿुधाईंदा पंहिंजे हिन बाग़ात जे बारे में हीअ तव्हां मुकमल वीडियो ॾिसो इंशाल्लाह तव्हांखे हीअ ॾाढी वणंदी फ्रेंड
जी तो फ्रेंड तव्हां ही ॾिसी रहिया आहियो जैतूननि जा बाग़ात जेके आहिनि ही असांजे ज़िले लाड़काणे शहर जे ॻोठ मडभाव में मौजूदु आहिनि। ॾाढा ज़बरदस्त जैतूननि जा बाग़ात आहिनि। हिते ॾाढा सारा जैतूननि जा बाग़ात आहिनि, प्यारा प्यारा बाग़ात आहिनि। ॾिसो था तव्हां केॾो चमकनि था, केॾो सुहिणा सुहिणा प्यारा प्यारा लॻनि था हीअ बाग़ात। ऐं हीअ असांजे सिंध जी माना सूंह आहे हिकिड़ी, ही जेकी बाग़ आहिनि न माना हिकिड़ो वॾो माना तोहफ़ो आहे कुदरत वारे जे तरफ़ां असां ख़ासि करे सिंधियुनि खे मिलियल आहे। ॾिसो त तव्हां कहिड़ा प्यारा प्यारा बाग़ात आहिनि। कीअं ॾिसो हीअ असांजा मज़दूर हज़रात जेके आहिनि मथे मथे चोटी ते चढ़ी हीअ जैतूननि जा जेके आहिनि वण ऐं जैतूननि खे कीअं माना कटाई करे पटनि था पिया, प्यारा प्यारा जेके आहिनि जैतून जेके मिठा मिठा जैतून आहिनि मथे चोट ते चढ़ी हीअ पटनि था पिया। जीअं त मुंहिंजा प्यारा भेरो हीअ जेका तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो हिनमहिल हीअ लाड़काणे ज़िले जे ॻोठ मडभाऊ जी वीडियो आहे। असांजे ॻोठ मडभाऊ ॾाढो ज़बरदस्त सुंदर ऐं प्यारो जेको आहे ॻोठ आहे हिकिड़ो, उनजी तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो हिनमहिल। हीअ जेके ठेकेदार हज़रात आहिनि जेके बाग़नि जा ठीका खणंदा आहिनि उहे असांखे ॿुधाइनि था त हितां जा जेके असांजा ॻोठ जा जेके बाग़ात आहिनि इन्हनि में हिकिड़ी बीमारी असां ॿुधूं पिया बीमारी आई आहे, जंहिं बीमारी माना तबाही मचाए छॾी आहे हिन लाड़काणे ज़िले में। ख़ासि करे उन बीमारी तबाही मचाए छॾी आहे। लाड़काणे ज़िले में ॾाढी हिकिड़ी ही बीमारी आई आहे ख़तरनाक, जेका हिन जैतूननि जे बाग़ातनि खे माना तबाह कंदी थी वञे। हिते असांजे ॻोठ में बि तक़रीबन इलाही बाग़ात जेके हिन माना कटिजी विया आहिनि। अलाए केतिरा बाग़ातनि जा वण हुया हिते, वॾा माना वण हूंदा हुया, बाग़ात हूंदो हुओ, माना सम्झो बेलो हूंदो हुयो, हाणे तक़रीबन तबाही जो शिकार थी वियो आहे। हाणे उहे सभु बाग़ात जेके आहिनि माना जेके आहिनि कटींदा था वञनि, उते वरी पंहिंजी ॿी माना पोख जेका आहे उहा लॻाईंदा था वञनि। हाणे हीअं तव्हां ॾिसो था वीडियो में त केतिरा प्यारा न सुहिणा सुहिणा जैतून आहिनि, ॾाढा ज़बरदस्त ही वण तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहे जो वण असांजा कटिजी वञनि वरी तिन जॻह ते वरी ॿी का बनी थी वञे त केॾो माना कमु ख़राबु थी वेंदो। इन जे करे ॾिसो हीअ असां सिंध गवर्नमेंट खे हीअ जेके कुड़मी हज़रात आहिनि या बाग़ान जा जेके ठीका खणंदा आहिनि या जेके बाग़ान जा मालिक आहिनि उहे गवर्नमेंट खे इल्तिजा कनि था, ॿाहूं ॿधी ऐं अर्ज़ु कनि था त असांजी जेका आहे माना बाग़ान जी या कुड़मियुनि जी ठेकेदारनि जी जेका इल्तिजा क़बूल कई वञे त जीअं असांजा ही बाग़ात ईअं ई माना खिलंदा रहनि, मुस्कुराईंदा रहनि, त जीअं तव्हां ॾिसो था त हीअ जीअं तबाही जो शिकार न थियनि। उन्हनि जो इहो मुतालबो आहे त जेका आहे असांखे हिन जो स्प्रे ॾिनो वञे, जीअं हीअ जेका बीमारी असांजे हिन बाग़ान में लॻी आहे उहा बीमारी जेका आहे ख़तमु थी वञे। ही पाण बि जेको आहे न हिन कोशिशि कई आहे ॾाढी, पर हिननि खे उहो माना जेका आहे दवा नथी मिले हितां त हीअ जेका बीमारी जेका हिन बाग़ान में लॻी आहे त उहा बीमारी जेका आहे माना ख़तमु थी सघे। हिननि ॾाढी कोशिशि कई आहे, पंहिंजे वस में जेको हिननि खे हुयो माना उहा कोशिशि कई आहे, पर हिन जेका बीमारी आहे हिन जो हिननि खे हिते इलाजु नथो मिले। इन जे करे गवर्नमेंट खां मुतालबो था कनि त असां गवर्नमेंट खां इहो अर्ज़ु था कयूं त असांखे हिन बीमारी जो जेको आहे तव्हां हल असांखे ॻोल्हे किथां ॿाहिरि मुल्क मां या किथां बि इन जो अगरि हल आहे त उहो असांखे ॾिनो वञे त जेका हिन ही वणनि में जेका ही बीमारी लॻी आहे त माना उहा जेका आहे माना हिन मां ख़ात्मो थिए थी या बीमारी ख़तमु थी वञे, त जीअं असांजा ही बाग़ात जेके आहिनि ईअं ई चमकंदा रहनि, खिलंदा रहनि। जीअं तव्हां ॾिसो था ही बाग़ केॾो माना प्यारा लॻनि था, ईअं ई माना बाग़ जेके आहिनि माना सुहिणा सुहिणा लॻनि, जीअं असांजी सिंध में हीअ तबाह न थियनि। छो त तव्हां ॾिसी मां तव्हांखे अॻिते हली ॾेखारियां थो त जेके ही सिंध में जेके तक़रीबन गिराबाद बनियूं लॻियूं पियूं आहिनि या जेकी आबाद लॻी पियूं आहिनि, पहिरियों हिते हिननि जैतूननि जा बाग़ात हूंदा हुया, वॾा हिकिड़ा जैतूननि जा प्यारा प्यारा बाग़ात हूंदा हुया। उन्हनि मालिकनि इन्हनि जी मजबूरी जे करे ई उहे माना बाग़ जेके आहिनि कटे छॾिया आहिनि। उहो हली असां तव्हांखे अॻिते हली उहे बि ॾेखारियूं था वीडियो, तव्हां ॾिसंदा रहो। इनशाला तव्हांखे हीअ वीडियो मुकमल वणंदी। ऐं असांजा जेके कुड़मी हज़रात आहिनि गवर्नमेंट खे इहो ई ॿाहूं ॿधी अर्ज़ु था कनि त असांजी मदद कई वञे, छो त असांजो जेको सिंध जा जेके आहिनि जैतून आहिनि, ख़ासि करे लाड़काणे ज़िले जा जेके जैतून आहिनि उहे तबाही मां तबाह थींदा था वञनि। असां गवर्नमेंट खां इहो मुतालबा था कयूं त असांजी जेका इहा दवा जेका आहे असांखे किथां बि घुराए करे ॾिनी वञे, त जीअं हिन मां जेके असांजा जैतूननि जा बाग़ आहिनि तबाही खां बची सघनि। कॾहिं हिते जॾहिं 10-10 टोकरा पटाए वेंदा, अॼु उन जी जॻह ते टोकरो जेको आहे जैतून जो थिए थो, तव्हां हीअ ॾिसी था सघो। कॾहिं मज़दूर जेके आहिनि जैतून पटंदे पटंदे थकिजी पवंदा, अॼु हिकिड़ो टोकरो मस्तु थिए थो, माना ॻोल्हे ॻोल्हे माना थकिजी था पवनि त उन्हनि खे जैतून नथा मिलनि। हिन बीमारी जे करे तक़रीबन जैतून जेके आहिनि तबाह थी विया आहिनि, तव्हां हीअ ॾिसी था सघो। हीअ माना जेको आहे तक़रीबन हिन ते बि कलाक महिनत लॻी थी, तॾहिं वञी हिकिड़ो ही टोकरो माना थिए थो हिननि बाग़नि मां।
इन करे ही तबाह थी विया आहिनि बीमारी जे करे जेके आहिनि ज़ैतून जेके आहिनि तक़रीबन तबाही जो शिकार थी विया आहिनि हिते। हम क्या बताऊं 200 तो हम क्या करूं यार हमारी यार गरीब लोगों को मैं कहता हूं हमारी मजदूरी बढ़ाए उसके लिए बड़ी मांग की है जो चावल जो मिलता था जो 40 रुपए किलो आज वो 80 रुपए किलो होता है हाणे हिननि जो मानी जो टाइम थियो आहे ही मानी खाईंदा मज़दूर हज़रात जेके आहिनि ऐं ठेकेदार हज़रात जेके बि हिते वेठा आहिनि ही सभु मानी जो टाइम थियो आहे। हाणे ही मानी जो ब्रेक कनि पिया असांखे बि सलाह पिया कनि तव्हां बि मानी खाओ हलो असां बि हिननि सां गॾिजी मानी पिया खायूं तव्हांखे अॻिते ले ॾेखारियूं पिया ॿी वीडियो वरी जीअं त फ्रेंड तव्हां ही ॾिसी रहिया आहियो त हिते कॾहिं ही जेको मैदान आहे त ज़ैतून सां फुल हूंदो हिते जाम ज़ैतून हूंदा अॼु तव्हां ॾिसो था ही ज़ैतून पिया आहिनि हिते मैदान ते माना सफ़ा जेका आहे ज़ैतून घटि था लहनि सफ़ा हिन बीमारी जे करे हिन बीमारी जेका आहे तबाही ॾेई छॾी आहे हिन ज़ैतूननि में तव्हां ही ॾिसी था सघो त सफ़ा घटि में घटि ज़ैतून हिते अचनि था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो नालो साईं? मोहम्मद सलेमान। मोहम्मद सलेमान। हाँ। अच्छा किथे वेठा आहियो साईं? उमर बाबू अच्छा, ये जो चोर में भी रहा छा? अच्छा हे जेको बाग़ आहे इहो तव्हांजो आहे या ॿिए कंहिंजो आहे? नहीं ठीके में आहे। अच्छा केतिरे सालनि जे लाइ ठेके में? हे 2 साल 2 सालनि जे लाइ तव्हांखे ठेके में आहे। अच्छा हिन जो जेको ज़ैतून आहे उहो कीअं माना? ज़ैतून हिन साल को घटि आहे तमामु बीमारी आहे बहितर जो उनजे लाइ को हुकूमत कदम कोन थी खणे मां सहूलियत हा नथी खणे न बाबा को वो स्प्रे कराई वञे या हे हो थिए तो बीमारियूं ख़तमु थियनि न कुझु बि ख़तमु कोन थो थिए। अच्छा बीमारी माना घणी थी वई हा बाग़नि में बीमारी आहे न के बाग़ कटिजनि था हाणे इन बीमारी जी वजह जे करे बीमारी जे करे बाग़ जेका आहिनि कटिजनि था। हा कटिजनि था कई कटिजी विया आहिनि सॼा कारा थी विया आहिनि फसलूं तमामु घटि लहंदो तमामु घटि अच्छा पहिरियों फसल सफ़ा ख़तमु थी वियो आख़िरी आहे पोइ हाणे उहो ॾिसजे छा थो थिए। सही माना मज़ो न आहे बाग़नि में माना उहो माना ज़ैतून जी लहत जेका आहे सफ़ा घटि थिए थी माना। हा कोन्हे छा त हे 11 महीने जी 20 खां लहंदा हुया ज़ैतून। अच्छा हिन साल हाणे छा डिसंबर छा आहे? डिसंबर हले तो 25 तारीख़ आहे 25 तारीख़ आहे
को मज़ो करे मज़दूर गिची में हिन हर शइ ख़र्चा वॾा ॾिसे थो पाण माना मज़ो ना आहे न बाग़नि में माना मज़ो न बराबरि आहे बाग़नि में पोइ हाणे कहिड़ो मुतालबा अथव कयो तव्हां हुन मुतालबा कयूं था गवर्नमेंट सां को गवर्नमेंट ॾिए का सहूलियत सां ग़रीबनि खे त कुझु चाढ़ो थिए अच्छा कहिड़ी सहूलियत ॾे गवर्नमेंट मां तव्हांखे ॾिसे थो हर शइ महांगाई थी वई का उन में लाथ कान्हे भाण मिले कोन थो ॾिसे थो ब्लैक ते लॻा पिया आहिनि हर शयूं अच्छा हा ॾिसो हालत वञी छा हालत आहे उनजे लाइ का सहूलियत कान थी ॾिए गवर्नमेंट हे दवाऊं हिन उहे दवाऊं स्प्रे कोन थो थिए कुझु बि कोन थो थिए न को ॿुधाइनि था भाई हीअ दवाऊं कयो का शइ कोन्हे वञी थो पंहिंजी मर्ज़ी ते दवाऊं नकुली ॾियनि था उहो जीवित कोन थो मरे उनजो रिज़ल्ट कोन थो निकिरे हाणे छा था सम्झो माना जेको तव्हां बाग़ खयो आहे इहो कमाईंदो या नुक़सान में वेंदो बसि ॾिसूं अलाह ख़ैर कंदो रब कंदो पंहिंजी महिरबानी बाक़ी हाल त पूरो आहे अच्छा माना हाल पूरो लॻो पियो आहे माना लॻो पियो आहे छा कयूं सम्झो था ॾींहुं राति रहिया पिया आहियूं बाग़नि में ॾिसे थो काॾे वञिजे माना राति जो बि तव्हां हिते माना सुम्हो था आहियूं साईं ॾिसो था न मच्छरनि में हिननि में जीत जड़े में अस्सलाम वालेकुम साईं सलाम वाह साईं नालो साईं तव्हांजो गुलाम सरवर ज़ात रात सिवाणी अच्छा किथे वेठा आहियो साईं मड बाबू बाबा पोइ हिते कहिड़ो कमु था कयो हिते बाबा ज़ैतून पटींदा आहियूं मज़दूरी कंदा आहियूं अच्छा हा हिते माना जैतून में मज़दूरी था ज़ैतून जी मज़दूरी कंदा आहियूं 2-3 साल थी विया आहिनि हिन बाग़ ते पिनी पिनी मरी विया आहियूं साईं हे पूरी कान थी पवे हे बाग़ में माल ई कोन्हे को सेठ असांजो दौरो थी थो रखी अच्छा माना मज़ो कोन्हे को बाग़ में सफ़ा माना 4 मज़दूर आहियूं शाम ताईं 20 पेटी बि कोन थी थियनि भाउ अच्छा 2000 पंहिंजा ख़र्च को बानी जा खाऊं था न हे जेको तव्हांजी जेका मज़दूरी आहे उहा घणी आहे मज़दूरी तव्हांजी असांजी मज़दूरी 500 रुपए दिहाड़ी आहे माना रोज़ाना जेको दिहाड़ी आहे तव्हांजी 500 रुपया दिहाड़ी आहे माना रोज़ाना 500 मिलंदा आहिनि शाम जो खणी वेंदा आहियूं तिल पुल थी वेंदा आहिनि 500 दुकान ते सुबुह जो काएं बजे अचो था केतिरो टाइम माना तव्हां हिन बाग़ में गुज़ारियो था सुबुह जो अचूं था 8 बजे खां अॻु में पची वेंदा आहियूं 8 बजे वरी सिज लॻंदा पियो वेंदा आहियूं घर सिजलत खां पोइ वरी घर वञो था माना हा वाह माना बाग़ में छा था सम्झो मज़ो आहे या न बसि अलाह चङाई कंदो मदीने वारो साईं बाक़ी सेठ जा टपड़ पाॾे ते तव्हां माना केतिरो चओ था तव्हांखे केतिरी मज़दूरी माना मिलणु खपे जेका हिन बाग़ हुजे 25000 महीनो हुजे मुंहिंजा बाबा 25000 महीनो हुजे तव्हांजी हा ऐं हींअर घणी थी मिले हीअं 10-15 हज़ार मिले थी 10-15 हज़ार तव्हांखे मिलनि था माना हुन में तव्हांजो गुज़ारो न थिए नथो थिए गुज़ारो मालिक दा भई अच्छा तव्हां छा था चवणु चाहियो गवर्नमेंट खे कुझु मुतालबो तव्हांजो गवर्नमेंट खे अरदास असांखे दिहाड़ी वधाए को महीनो वधाए ग़रीबनि जो दिहाड़ी वधाए पगार वधाए असांजी तनख़्वाह पोइ सेठ तव्हांजे नथा वधाइनि छा जेके तव्हां सेठ ग़रीब ॾुखनि में अची विया आहिनि हुनजी पंहिंजी पैसो नथो निकिरे न ख़र्च करे थो 3-4 लख रुपयनि जा उहो नथो निकिरे मां हुननि जो हाण मिले थो न दवा था अचनि के दवा वारा कूड़ी दवा ॾेई था वञनि नकुल दवा हणूं था त रंधे कंदे ज़ैतून कारा थी था वञनि अच्छा जैतून माना ॾाढी बीमारी थी वई आहे जैतूननि माना हिते जैतूननि जा बाग़ माना जेके आहिनि कटींदा था वञनि माना हे मालिक जेके आहिनि अधु मुल्क कपिजी वियो आहे कपीदा था वञनि मालिक बि परेशान थी विया आहिनि माण्हू मालिक चङे हुकूमत आहे ई कान ॼण मुल्क में अच्छा हलो ठीकु आहे अलाह साईं ख़ैरु कंदो फ्रेंड तव्हांखे असां ॾेखारियूं पिया हीअ बीमारी हिकिड़ी हिन ज़ैतून में आहे तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ असांखे ॾेखारियो पियो भाउ असांजो हीअ ॾिसो हिन जो हीअ क़िस्म आहे हीअ बीमारी आहे इन जो हीअ मुतालबो था कनि त असांजी जेका आहे गवर्नमेंट असांजो मदद कई वञे हिन बीमारी खे माना ख़तमु करण लाइ ॾिसो पिया तव्हां हिन ज़ैतून खे हिन माना अधु जेको आहे ब्लैक करे छॾियो आहे ज़ैतून जेको माना कारो ज़ैतून कारो थींदो थो वञे पोइ हीअ आहिस्ता आहिस्ता माना ख़तमु थी थो वञे तव्हां हीअ ॾिसी था सघो हीअ बीमारी आहे ऐं अॻिते हली तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ वणनि में जेको वणु आहे ज़ैतून जो उन में बि हीअ बीमारी आहे उन ज़ैतून जी वण खे जेको आहे तक़रीबन हिन ब्लैक करे छॾियो आहे सॼो जंहिं ज़ैतून जे माना वण में लॻे थी उहो ज़ैतून जो माना जेके पन आहिनि ऐं ज़ैतून आहिनि उहे माना ब्लैक थींदा था वञनि तव्हांखे असां ॾेखारियूं पिया अॻिते हली हाणे हीअ ॾिसो फ्रेंड जीअं तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो हिन जा पन जेके आहिनि ऐं ज़ैतून जेके आहिनि माना ब्लैक थींदा था वञनि पोइ आहिस्ता आहिस्ता उहो हीअ ख़तमु थींदा था वञनि तव्हां हीअ ॾिसो पिया हीअ ज़ैतून ॾिसो माना हीअ ब्लैक थी वियो आहे ऐं जेके ज़ैतूननि जा पन हूंदा उहे बि तव्हांखे ब्लैक नज़र ईंदा माना हीअ ब्लैक थींदा था वञनि पोइ आहिस्ता आहिस्ता पोइ माना हीअ ख़तमु थींदा था वञनि माना हीअ बीमारी आहे इन जो हिते असांखे इलाजु नथो मिले त इन जे करे हीअ जेके क़ौमी हज़रात ऐं ठेकेदार हज़रात जेके बाग़नि वारा आहिनि उहे चवनि था त असांखे इन जे करे हू गवर्नमेंट खां मुतालबो था कनि त जेका आहे असांखे हिन बीमारी जो इलाजु ॾिनो वञे चाहे हितां मिले थो पाकिस्तान में या ॿाहिरि मुल्क मां अगरि मिले थो त माना हिन जो असांखे इलाजु ॾिनो वञे त हीअ ज़ैतून जेका आहिनि तबाही जे शिकार खां बची सघनि जीअं फ्रेंड तव्हां हीअ ॾिसो था हीअ बीमारी जीअं पन ते लॻे थी या जीअं ज़ैतून ते लॻे थी उनखे सफ़ा ख़तमु करे थी छॾे माना जीअं ज़ैतून जे मथां वेहे थी उहो ज़ैतून बि ख़तमु थो थींदो वञे ऐं उहो जेको पन जेको आहे उहो पन बि हिन जो माना ब्लैक थींदो थो वञे
इहा बीमारी अगरि किथे बि सिंध गवर्नमेंट खे अगरि हीउ इलाजु मिले थो, पाकिस्तान मां मिले थो, चाहे ॿाहिरि मुल्क मां मिले थो, त इन बीमारी जो जेको आहे उहो माना हिते दवा आणे त जीअं ही बाग़ाई हज़रात इन बीमारी जी तबाही खां बची सघनि ऐं असांजो प्यारो ज़ैतून जेको आहे ख़ासि करे लाड़काणे ज़िले जो इहो इन तबाही जे शिकार खां बि बची सघे। जी फ्रेंड, तव्हां हीउ ॾिसो था त ॾिसो हीउ ज़ैतून जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता माना ईअं तबाह थींदा था वञनि। हिते असांजे लाड़काणे ज़िले में अलाए केतिरा ज़ैतूननि जा बाग़ात हुया जेके अॼु तबाही जो शिकार आहिनि, उहे तक़रीबन ज़ैतूननि जा बाग़ात जेके आहिनि कटिजी विया आहिनि। तव्हां हीउ ॾिसी था सघो त हीउ ॾिसो माना हीउ ज़ैतून कीअं उन्हनि खे बीमारी आहिस्ता आहिस्ता माना खाईंदी थी वञे ऐं तबाह करे थी छॾे। इहे वण जेके आहिनि तक़रीबन ईअं तबाह थींदा था वञनि, पोइ ख़तमु थींदा था वञनि, पोइ मालिक हज़रात मजबूरी खां उन्हनि वणनि खे कटाए था छॾनि। अगरि गवर्नमेंट हिननि सिंध बाग़ाइनि जी मदद करे सघे थी त बराए महिरबानी असां बि उनखे चऊं पिया त हिन सिंध जे बाग़ाइनि खे माना बचायो वञे। हीअ जेके असांजा ज़ैतूननि जा बाग़ आहिनि इहे तबाह थी वेंदा, ख़ासि करे लाड़काणे ज़िले जा जेके हीअ बाग़ आहिनि तबाही जो शिकार थींदा था वञनि। असां उन गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो था कयूं त असांजी मदद कई वञे। हिन बीमारी जो किथां बि अगरि तव्हांखे इलाजु लभे थो, असांखे भले खणी पैसनि ते ई दवा ॾिनी वञे, पर हिन जो इलाजु जेको आहे कंहिं वक़्त में हिन बाग़ में जेके आहिनि तक़रीबन 200 150 पेटियूं रोज़ाने जे हिसाब सां निकिरंदियूं। अॼु हिन बाग़ में तव्हां ॾिसी था सघो त हीउ माल पियो आहे, ज़ैतूननि जो पेड़ पियो आहे ऐं हीअ ज़ैतूननि जूं पेटियूं तव्हां ॾिसी था सघो 10-15 पेटियूं जेके आहिनि सुबुह खां वठी महिनत कंदे कंदे इहे पेटियूं निकितियूं आहिनि। इहो हाल आहे असां बाग़ाइनि जो, इन जे करे ई असां गवर्नमेंट खे मुतालबो था कयूं त असांजी मदद कई वञे ऐं ज़ैतूननि खे हिन तबाही खां बचायो वञे। जीअं फ्रेंड तव्हां ॾिसो था हीअ बक़ाया पेटियूं जेके आहिनि ख़ाली पियूं आहिनि, माल आहे कोन त पेटियूं काॾों माना जेके आहिनि भरिजनि। हीअ बीमारी जेका आहे तक़रीबन ज़ैतूननि जे बाग़ाइनि खे तबाही ॾेई छॾी आहे। ॾाढो परेशान लॻा पिया आहिनि ज़ैतूननि जा बाग़ाई जेके आहिनि उहे ख़ासि करे परेशानी जो शिकार आहिनि। त तव्हां ॾिसी था सघो हिननि जा ज़ैतून तक़रीबन अधु खां घणा जेके आहिनि ख़राबु थियनि था, इन बीमारी जी वजह सां ख़राबु थींदा था वञनि। त इन करे माना हुननि जो जेको आहे मुतालबो आहे त गवर्नमेंट खे असां अर्ज़ सां कयूं त असांखे हिन बीमारी जो इलाजु ॾिनो वञे। ऐं फ्रेंड हिते जेके मज़ूर वेठा आहिनि उहो बि गवर्नमेंट खे इहो ई मुतालबो था कनि त यार जेके असांजी पघार आहे सफ़ा घटि आहे, 500 जे हिसाब सां असांखे ॾियाड़ी ॾिनी थी वञे। तक़रीबन असां सुबुह जो अचूं था, सुबुह जो 7-8 बजे तारा असां अचूं था, सॼो ॾींहुं असां बुख ते लोड़े लोड़े मंझंदि जो असांखे मानी मिले थी। उन खां बाद में असांजी राति थी वञे, पोइ बि असांखे 500 रुपया ॾियाड़ी ॾिनी थी वञे। ही गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो कनि था त असां मज़दूरनि जी बि कुझु वारा लधी वञे, जीअं असांजी बि कुझु ॾियाड़ी जेका आहे वधीक थी सघे त माना हिन महांगाई जे दौर मां असां बि कुझु सुख जो साहु खणी सघूं। तव्हां ॾिसो था त केॾी महांगाई जो दौर थी वियो आहे ऐं महांगाई में जेको आहे ग़रीब मज़दूर काॾो माना पंहिंजी 500 रुपया छा आहे हिन दौर में, 500 रुपया कुझु बि न आहे। हिन 500 रुपये में छा इंसान खे मिलंदो, कुझु बि नथो मिली सघे। त ही गवर्नमेंट खे मुतालबो था कनि त घटि में घटि जेका आहे असांजी पघार जेका हुजे 25,000 ताईं हुजे, त जीअं असां पंहिंजो बचण जो सुहिणे नमूने सां गुज़र सफ़र करे सघूं। हाणे हीउ जेको मन आहे उन बाग़ाई ठाहियो आहे पंहिंजो हिन राति जो सुम्हण जो करे। राति जो थधि में पारे में हीउ वीचारो हिते ई सुम्हिया पिया हूंदा आहिनि। तव्हां ॾिसो था हीअ केॾी थधि जी मौसम हली रही आहे। थधि हिन थधि में हिते ई पाले में हीउ वीचारा हिन जॻह ते हिते ई सुम्हंदा आहिनि। हीअ नंढड़ी हिननि मन ठाही आहे पंहिंजी, राति जो हिते ई सुम्हंदा आहिनि। छो त चोरी चकारी जो बि सिस्टम थिए थो, मथां खां असांजा बाग़ी चोर हज़रात जेके अचनि था राति जो ज़ैतून पटे वञनि त पोइ ग़रीब काॾों माना पूरी करे सघंदो। ठीकु आहे फ्रेंड, ही असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी तव्हां ही कमेंट्स में असांखे ज़रूरु ॿुधाइजो त असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी। तव्हांखे वीडियो अगरि पसंदि आई आहे त तव्हांखे ॿुधाइजो, अगरि न वणी आहे त पोइ बि असांखे ॿुधाइजो कमेंट्स करे त तव्हांजी वीडियो असांखे न वणी आहे। ठीकु आहे फ्रेंड, असां हाणे हलूं था। अगरि जंहिं ॿाहिरि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे असां उनखे रिक्वेस्ट पिया कयूं त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो, छो त असां एॾी महिनत करे तव्हांजे लाइ हीअ वीडियो ठाहे अचूं था। ठीकु आहे फ्रेंड, इंशाअल्लाह वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। हीअ अगरि तव्हांखे वीडियो असांजी वणी आहे त चैनल तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। ओके, ख़ुदा हाफ़िज़।